जहर जिंदगिया। काॾे थो वञी गुलाम? यार वञा तो नंढे रेसरी, उनजी तबियत सही नहीं, वो तो वञा तो पुछा कर। तोखे अञा हाणे यादगिरी आई आहे नंढे रेस खे पुछण लाइ? यार कालू, 2 ॾींहंनि खां बाबा मुंहिंजी बि तबियत सही नहीं, ॿियो त घर खां निकिरण जहिड़ो बि न। हा बाक़ी नंढे रेस जी ख़बर पई, वो मोटी आयो आहे हवेलीअ ते, हिन जे करे हाणे तो वञा तो पुछा कर। छा थी वियो गुलाम तोखे? हाणे भला तबियत सही अथई? हा बाबा, हाणे बेहतर आहियां। मुहांडे मां त कोन थो लॻे त तोखे को बुखार थियो हूंदो। यार कालू बुखार कोन हो, बस दिमाग़ जो असर आहे यार। कॾहिं कॾहिं ॻाल्हि सम्झ में ई न ईंदी आहे, कॾहिं चवंदो आहे त पंहिंजो पाण खे ई मारे छॾिया। गुलाम मूंखे लॻे थो त तोते ग़ैबात जो असर आहे। अरे बाबा ग़ैबात जो असर न आहे, दिमाग़ जो असर आहे, दिमाग़ जो। चवां थो त के सुठे डॉक्टर खे ॾेखारियां। मूंखे तो एतिरो ॿुधाए त तो इहा कहिड़ी ॿाराणी कई? बाबा साईं मूंखे इहा ख़बर न हुई को हैबत वारा वञी ओठे खे ॿुधाईंदा। हाणे ख़बर पई न त माण्हू कीअं चालाकीअ सां कमु वठंदा आहिनि ऐं जासूसी कीअं कंदा आहिनि। हा बाबा साईं सम्झी वियुसि। हाणे मां बि चालाकी सां कमु कंदुसि। ओठे वारनि जी भेण खां वञी करे ओठे वारनि जो ॾस पुछी थो अचां। तूं एॾो होशियारु कॾहिं खां थियो आहे जो ओठे वारनि जी भेण खां राज़ वठी ईंदे? इहा छोकिरी त रमुअ खे वते थी आङुरियुनि ते नचाईंदी। इन छोकिरीअ रहंदो बि रमुअ खां राज़ पुछी वता हूंदा। तव्हां सचा आहियो बाबा साईं, रमू जो त मुंहुं ई ॿुधाए थो। असुल में ही अकुल में त छोकिरीअ खां बि चट आहे। वरी ॿुधींसि थो न, चवे थो त मां छोकिरीअ खां राज़ पुछी वठंदुसि। हा बाबा साईं। रमो ॾे ख़बर, छोकिरीअ सां को चक्कर त कोन थो हलाई? न बाबा साईं, उनखे मूं भेण करे छॾियो आहे। जॾहिं ओठे वारा घर छॾे विया हुया त मां उन्हनि जे घर जे पारे ते बीठल हुयुसि। हाणे छोकिरी मूंखे रोज़ाना दुकान तां वखर वठण लाइ चवंदी हुई बाबा साईं। उतां ॻाल्हाइण थी वियो ऐं मूंखे हाणे पंहिंजो भाउ सम्झंदी आहे ऐं मूंखां का बि दिलि जी ॻाल्हि नाहे लिकाईंदी। पोइ बीठो छो आहीं? वञण वञी भेण खां राज़ वठी अच। कालो तुंहिंजो छोकिरो 2 ॾींहंनि खां वठी कम ते कोन आयो आहे? अॼु सुबुह जो साईं मां चयोमांसि, पर नटाए ॿाहिरि भॼी हलियो वियो। नंढड़ो ॿारु आहे साईं, थकिजी पियो हूंदो, त सुभाणे ज़रूरु मोकिलींदोमांसि। ठीकु आहे, अॼोको ॾींहुं भली ॿारनि सां रांदि करे। बाबा तूं शाम बंगले ते वञी नंढे रेस कमाल खां सां मिली बि अच ऐं इन बहाने वरी रेस सां हाल अहवाल बि करे उनखे मेड़ मिंथ बि कर। चओ हाणे वधीक असांखे इंतज़ार न कराइनि। हा साईं, मुंहिंजो वञण ई वॾे रेस जी तारीख़ ॾियण। ओ तारपन, ही जेको असांजो घोट अथई न, इहो त बा कॾहिं बि सणाई वाई कोन कढंदी न को। अधराणा जेकर न घोट वाई सणाई कढे आ त यार हिन महिल मुंहिंजी शादी न थी वञे। अबा तव्हां बि अजायो जी हिनखे खयो आहे, ही बि त सही थो चवेव न। अदा हाणे कुंवार घोट जो पासो पई वठे। मां सम्झां थो त घोटकार खे अॼु राति वरी घर जे ॿाहिरियां विहारणो पवंदो, त तॾहिं वञी को मुंहिंजे लाइ कोशिश कनि। वेंदुसि बा वेंदुसि, अॼु शाम जो ई वेंदुसि। वॾे रेस खे रुगो मिंथ कोन कंदुसि, पर टोपी लाहे पेरनि ते बि विझंदोमांसि। पर जेकॾहिं उन खां पोइ बि शादीअ जी इजाज़त न मिली न, पोइ मूं ते का बि मयार न हूंदी। हाणे त हवेलीअ में रहण जो को सबब बि कोन्हे को। हाणे त ओठो ई ॻोठ छॾे भॼी वियो आहे, हाणे छो रहाईंदा? ख़ुदा कंदो त रईस वॾो दिलि सां इजाज़त ॾेई छॾींदो। जेकॾहिं न अञा बि इनकार कयईं त पोइ पक सम्झो त दाल में कुझु कारो आहे। अदा ही सदाई भला दाल में कारो छो हूंदो आहे? कॾहिं भत में हुजे, कॾहिं बोड़ में हुजे, दाल वीचारी कहिड़ो कसूर कयो आहे? ओए तेरे के न दी ॿियो को मञे या न मञे, पर अॼु खां पोइ मां भत खे कारो चवंदुसि, पोइ मूंसां केरु खाए या न खाए। अड़े वाह सुरीला, अड़े तुंहिंजो भत त अञा थियो ई न आहे, तूं हाणे साउन में कारो पियो मिलाए। ग़लति चयमि छा? सोनो न ग़लति चाहिए पुराने रेस कमाल खान, मां 2-3 चक्कर तव्हां सां मिलण आयो, सो मां दर तो वापसि हलियो आयुसि। गुलाम तूं पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कर, मूंखे इहो ॿुधा त तूं हिते छो आयो? मक़सद जी का बि ॻाल्हि न आहे कमाल खान, बस तव्हांजी तबियत ख़राब हुई, सो तव्हां खां पुछण आयोसि। हाणे बहितर आहे ऐं तुंहिंजे साम्हूं आहियां,
बाबा साईं मालिक तव्हांखे आबाद कंदो। तव्हां ई त असांजो सहारो आहियो। जेकर तव्हांखे कुझु थी पियो त असां ग़रीबनि जो छा थींदो? सभिनी जो सहारो मालिक आहे ऐं कंहिं इंसान मथां न पाड़ींदो कर, न त रुगो धोखा खाईंदे। बाबा कमाल खान तूं सचो आहीं, सचो आहीं। यो बाबा साईं तव्हां वञो था या? तुंहिंजो को कमु आहे छा? न बाबा साईं, कमु त कोन्हे को, पर कुझु ॼाण अॻु में जेकी तव्हांखे मूं ॻाल्हि चई हुयमि न बाबा साईं, बसि उहा तव्हांखे यादि ॾियारण आयो हुउसि। ऐं ॿियो त को ख़ासि कमु कोन्हे को बाबा साईं। अस्पताल खां जीअं ई वापसि आयुसि न त पंहिंजे खफ़न में लॻी वियुसि। सुभाणे शहर वञण जो मूंड आहे। मालिक भलाई करे। वक्त तो नटाईंदो, पर मां भी गुलाम आहियां, गुलाम। छॾींदो सास मां भी कोन, पैसा त हिन खां हर हाल में वठंदुसि। दे ख़बर लाहौती जी। यार लाहौती जी का भी खबर न आहे वठा। हाणे तूं पंहिंजे यार लाहौती जो आसरो पले छॾ। जेकॾहिं गफ़ार खान खां बची वियो त कमाल खान खां कॾहिं न बची सघंदो। हाणे तोखे मुंहिंजी सलाह आहे त तूं पंहिंजे यार जो ख़त्मो ॾियारे छॾ। ख़त्मो त ज़रूर ॾियारींदोमांसि वठा, पर ख़बर पकी त पवे। कमाल खान एॾो ज़ालिम आहे जो लाश ई गुम कराए छॾियो हुनई। अदा सही थो चए। हे त तोखे त छा, पर कमाल खान जे वेझनि माण्हुनि खे ख़बर न पवंदी त लाहौती जी क़बर किथे आहे। कमाल खान आहे वॾो ज़ालिम, पर लाहौती जो एतिरो वॾो ॾोह न आहे जो उनखे मारे फिटी कंदो। कमाल खान खे न ॾोहारी घुर्जे न ॾोह घुर्जे, उनखे सिर्फ़ु इहो घुर्जे त खैरू जे भॼाइण में लाहौती जो हथ आहे। ओढ़ा जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ ज़िंदा मूंखे बि कोन छॾींदो। छा तूं कमाल खान में अञा राम जी उम्मीद रखियो वेठो आहीं? हैबत असांखे सिर्फ़ु खैरू जी जांच करे ॾे बस। खैरू त तव्हांजो दोस्त आहे वठा, पर उनजी असांखे कहिड़ी ख़बर? हैबत सुभाणे वञी खैरू जे दोस्तनि सां मिली उन्हनि खां अंत वठ। उन्हनि खां इहा जांच कर त आख़िर खैरू किथे आहे। कोशिश कंदुसि वठा, ख़ुदा करे अंत ॾियनि। ये मुझे भेणो सत कुरान अब देख जड़े तेरा मुझे खड़ी है ये कुरान दिया दी गरम चा लुटियो मामा लुटियो, हराम जो माल समझी लुटियो। लुटियो केड़ा रे तो थे तो ताम खनाई जो था तो के लुटू था। अरे रुखी मानी खाऊं सा से चाय सा। हां बाबा इन चा जरीला पे बाज जो साथ होने सही। या रुखी मानी कीअं थी पूरी थे या मुखां पुछो। हिन हफ्ते में 5 किलो खंड वठी आयो हां। इए 6 चक्कर चाह पींदो त काथे पूरी थींदी। हाणे नाराज न थी, अॻिते खणी 4 चक्कर चांहि ठाहींदासीं। छा 4 चक्कर? सॼे ॾींहं में हिननि हॾ हरामनि खे घणा चक्कर चाह पीआरे वेठी आं? 6 चक्कर 5 चक्कर घणी घटि कंदासीं, घबरा न। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधायो त हितां कॾहिं वापसि वेंदो? पुट तूं नाराज न थी, असां हितां वञण जो जल्द प्रोग्राम ठाहियो आहे। जल्द बि कॾहिं मामा? आख़िर उहो ॾींहुं त ॿुधा। पहिरियां ई अदी जी शादी कराईंदासीं राणे सां, उनखां पोइ थींदी मुंहिंजी शादी, पोइ सतवाड़ो खाई हितां हलिया वेंदासीं। हिते छा रखियो आहे असां रहंदासीं मोतबर वटि। चइबो त अञा महीनो 15 ॾींहं मुंहिंजे घाटे में आहियो तव्हां। पुट महीनो 15 ॾींहं न, जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, सावण वारो फसल खणी पोइ शादी कंदासूं। मामा का सीने वारी बंदूक लॻई, 4 महीना पिया आहिनि अञा फसल लाहण में। 4 महीना ज़िंदगी जा कई साल गुज़री विया आहिनि, ये 4 महीना बि लही वेंदा। अब मुंहिंजा घबराए छो थो? कलसूम जे करे इजाज़त हुजे ऐं तुंहिंजी रज़ामंदी हुजे त निकाह कयूं। ये बग़ैर निकाह जे रहण मूंखे मुनासिब नथो लॻे। तुंहिंजे करे घर छॾी आई आहियां, भला तोखे इनकार कीअं थी करे सघां? हाणे त मुंहिंजो जीअण मरण तोसां ई गॾु। पोइ सुभाणे चइनि दोस्तनि ऐं मौलवी खे घुराए पहिरियों कमु इहो ई कयूं था। खेरू छा ही जगह महफ़ूज़ आहे? हिते को ख़तरो न आहे? कलसूम मौत माउ जी हंज में महफ़ूज़ रहण कोन ॾींदी। जॾहिं पुॼी आई न त ॾींहं पूरा थी वेंदा। बाक़ी मूं त पूरी कोशिश कई आहे त हिते महफ़ूज़ आहियूं। जे तूं सम्झी थो त हिते महफ़ूज़ आहियूं न, त पोइ मूंखे बि को ख़तरो महसूसु न थींदो। कुझु ॾींहं जो हिते रहण जो सोचियो आहे। जीअं हुतां जो माहौल थधो थियो न, पोइ हली ॻोठ रहंदासीं। उते कमाल खान असांखे सुकून सां रहण ई न ॾींदो। कलसूम ख़तरो कमाल खान मां न,
ऐं नई गफ़ार खान में आहे। जेकॾहिं ख़तरो आहे त ओठे में आहे। उहो गैरत जो मसइलो सम्झी मूंखे ज़रूरु मारण जी कोशिशि कंदो, पर जेकॾहिं आयो बि न त मुंहुं ॾेई वठंदासीं। खुदा कंदो त बाक़ी ज़िंदगी अदावार जो बर ॾाहीं मुंहुं हूंदो। ओठो ऐं मुड़ी वञे सुवाल ई पैदा न आहे। पीछो ज़रूरु कंदो। हाणे ॾिसूं त कॾहिं थो ॻोल्हे लहे असांखे। ना चलो ड्रिज ना मां आया मां मु समझो तो को मिरू अची वियो। हाणे ते मिरू रहा किथे आहिनि? सभु खपी विया आहिनि। केड़ी खबर मता को रहियल हुजे? काॾे थो वञी? बेराज ते दनार माल काया आंदा उते विंजड़ थो वञा। सब गजी विंजदा भी सी ऐं रांद भी कंदासी। अच एडा विचां था हलूं। न न मता अंदर मिरू हुजे। को मिरू कोने, तू अच मूंसां। हल भला। अरे जलू तू एतिरो ठाउको थी वियो आहीं जे छोकरनि खे चाह में ज़ार थो ॾी। कसम सां अब्बास इहा चांहि मूं न ठाही हुई, तुंहिंजी अम्मा ठाही हुई ऐं ज़ार बि उन मिलायो हूंदो। बस कर रे कूड़ा। हेलो हेलो मीरा छोकरो खोफ खां गुम थी वियो आहे। मूं साईं वॾे सां सॼी हक़ीक़त करे छॾी आहे। सुभाणे वापसि अची वेंदो। जीअं ई वापसि अची वियो त समूरी हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। जीजा मूंखे मालिक नई ज़िंदगी ॾिनी आहे। मां हिन मसइले खे अॻिते वधाइण नथी चाहियां। ॻाल्हि तुंहिंजी न मीरा, ॻाल्हि हिन हवेली जी इज़त जी आहे। इहो त आहे जीजा, पर जेकॾहिं वरी को मसइलो खड़ो थियो न त उनजो समूरो इल्ज़ाम मूं मथां लॻंदो। अॻ में माण्हू चवंदा आहिनि त ही छुरी त आहे निभागी, जंहिं घर में वेंदी आहे हुतां तबाही मचाए पोइ निकिरंदी आहे। मीरा माण्हुनि जा वात कॾहिं बि बंदि थियण वारा न आहिनि। उन्हनि जे तरफ़ तूं कन न ॾे न। जीजा जेकॾहिं अव्हां मुंहिंजे लाइ कुझु करणु चाहियो था न त मुंहिंजी शादी रबनि सां कराए छॾियो। हिन हवेली में पहिरियां बि मूंखे ज़हर ॾियण जी कोशिश कई वई आहे। हाणे त मूंखे ज़हर ॾिनो वियो आहे। मां नथी चाहियां त सुभाणे मुंहिंजे करे कंहिं ॿिए खे ज़हर ॾिनो वञे। मीरा माण्हुनि जा वात कॾहिं बि बंदि थियण वारा न आहिनि। तूं उन्हनि जे तरफ़ कन न ॾे। मीरा जंहिं बि तोखे ज़हर ॾिनो आहे न उन्हनि जो बुरो अंजाम तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदीअ। मीरा सुभाणे छोटू ईंदो ऐं साईं वॾे चयो आहे त मां पाण ई उन छोटूअ खां सॼी हक़ीक़त मालूम कंदुसि। जॾहिं वॾे साईं जे अॻियां इहा हक़ीक़त आई तूं छा थी सम्झे? त हू मुजरिम खे ईअं छॾे ॾींदो? उनखे अहिड़ी त सज़ा ॾींदो। जीजा मां कंहिंखे बि सज़ा ॾियारणु नथी चाहियां। मां सिर्फ़ु हिन हवेली मां ॿाहिरि निकिरणु थी चाहियां। ॾिसो जीजा वॾे साईं सां ॻाल्हाए रबनि सां मुंहिंजो निकाह करायो, न त मां ओचितो हिन हवेली मां निकिरी हली वेंदसि ऐं कंहिंखे बि ख़बर न पवंदी। न मीरा न, तूं इहो ग़लति क़दम खणी हिन हवेली जी इज़त खे न लॼाइजांइ। बाक़ी साईं राति ईंदो मां हुन सां तुंहिंजी ॻाल्हि कंदसि। खुदा कंदो त भलाई थी वेंदी। बाबा साईं जेकॾहिं मां 5 मिंट लेट पहुचां अब्बास छोटू खे मारे छॾिया। आख़िर अब्बास हिन छोटू खे मारण छो थो चाहे? इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे। छोटू वच मूंसां। कमाल खान बाबा साईं आख़िर मसइलो छा आहे? मुंहिंजे नंढड़े खां अहिड़ी कहिड़ी ग़लती थी आहे जंहिंजे करे अब्बास मुंहिंजे नंढड़े खे मारणु थो चाहे? कालू ये ॻाल्हियूं बाद में कंदासीं। मूंखे हींअर हवेलीअ ते वञणु खपे। कमाल खान वॾी कावड़ में आहे, किथे नुक़सान करे न वेहे। कालो अचे थी ॻाल्हि सम्झ में? न रमू मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर मसइलो छा आहे? जेको छोकिरी खे हवेली में ज़ार ॾिनो वियो रुपये जो रुपयो पक समझ कालू, इहो ई मसइलो आहे।
इहो त सभु चवनि था पिया त छोकिरी पाण ज़ार पी ख़ुदकशी करण थी चाहे। बाक़ी ॻाल्हियुनि खे राज़ में रखण लाइ इहा ई ॻाल्हि होलाई अथऊं। छोकिरी ख़ुदकशी करण पई चाहे, पर असल में छोकिरी खे ज़ार ॾियण वारी कमाल खान जी ससु कमदार जी ज़ाल माई ॿई आहे। हिन जो मक़सदु त मुंहिंजे छोकिरे सभु कुझु ॾिठो आहे, इन करे अब्बास मुंहिंजे नंढड़े खे मारे पंहिंजी माउ खे बचाइण पियो चाहे। हा कालो, मसलो वॾो आहे, अलाह भलाई करे। बाक़ी राति ॿुधंदे कमदार जी माई ॿई मोकिलाए वई, वीचारी खे दिलि जो दौरो पइजी चुको। टोपियूं थो पाराए सही कमाल खान भी गुलाम के टोपियूं थो पाराए। अरे इन गुलाम उठे जड़े उठ के असल गोडा खोलाए छया। यो कमाल खान केर थींदो आहे तो गुलाम एड़ो कंदो कंदो जो दुनिया ॾिसंदी दुनिया। जेकॾहिं तूं इहा आकड़ ॾेखारींदो रहंदे न, कमाल खान का कॾहिं बि बरपिया कोन कढी सघंदे। जेकॾहिं न तूं वञी हुनजी हेठां ई वठंदे, पेरनि ते हथ रखंदे, न्याज़ निवड़त कंदे त वञी तोखे बरपिया मिलंदा। निभागी तूं मूंखे छा खुर सेखारींदी आहे? मां त तुंहिंजे पीउ जो बि उस्ताद आहियां, तुंहिंजे पीउ जो बि। हली आ मूंखे खुर सेखारण। गुलाम, मां तुंहिंजी दुश्मन न सॼण आहियां। जेकॾहिं तोखे मां सुठो कमु ॾसां थी त उन में तोखे कावड़ छो थी लॻे? इहो सुठो ॾस आहे। हर माण्हूअ जे वञी पेरनि ते टोपी रखा, हथ ॿधान, पेरे पवान, ईअं न त पोइ वञी धूड़ पाए, जीअं वणे तीअं कर, मुंहिंजी पचर छॾ। लाली मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। अजीअ जो रिश्तो मां रब न खे ॾिठुमि, भले पोइ कमाल खान मूंखे किरोड़ छो न ॾे। जेकॾहिं तुंहिंजो इरादो रब खे रिश्ते ॾियण जो आहे त पोइ तूं कमाल खे छो पियो फुरी? मां कमाल खान खां उधारा पैसा घोड़ वियो, को संग ॾियण लाइ थोरी। पर तुंहिंजो त ज़िद हो त मां रब खे संग कोन ॾींदुसि। हाणे उहो तुंहिंजी ज़िद काॾे वियो? इहो मुंहिंजो न, तूं छो सिधो? तुंहिंजे चवण ते मां अबा मूंखे मारे छॾियमि। तूं छा थी चवीं त मां पंहिंजी भेण जी ज़िंदगी ज़ाहिर करे छॾियां? असां पंहिंजी क़यामत कारी करे छॾी आहे, अञा बि तूं अखियूं नथी खोले? ए ओठे वारनि लखनि जा लख ॾिना, तो काॾे जा गुम करे छॾई। मुंहं ते रखी रखी अलाए कहिड़ा दौरा था पाए। वरी सुभाणे लख खपंदसि त चवंदो भेण खे तो खपाए। बाबा शादी करा न मुंहिंजी। थींदी शादी कोदा जेॾा नी कोई वठो पिन से निकरे मरी तोखे पढ़ण जो तूं घबरा न। काथे हवाल हाणे तो रुगो अब्बास चवंदा सलाह कयूं। पुट पीरू हिनी के छा थियो? मुंह ते मलाइक भी कोन अथस। अलाए बाबा छा थी वियो अथस, बाक़ी मुंह मां ईअं लॻे पियो त खून करे आयो आहे। अलाह खेर कंदो, अदा अहिड़ियूं ॻाल्हियूं त न कर। अच पुट बास वे वेया कोन थो मामा। पोइ छो आयो आहीं? कुछ पैसा जी ज़रूरत हुई, उहे खणण आयो। बाबा का न का ॻाल्हि ज़रूर आहे। छोरा ॿाहिरि वञी ॾिसी आ त छा थियो? बाबा थियो कुछ भी कोन हूंदो। इहो अजायो वते तो गो वारियूं फूकूं हणंदो जे तव्हां सोनी जो संग मूंखे ॾियो या हितां घर छॾे हलिया वञो। न रे छोरा न, ॾिठी कोन त अब्बास जे मुंह ते मलाइक भी कोन हुया। को मसलो वॾो थियो आहे। बाबा ही पैसा खणण लाइ आयो, किथे ईअं त न आहे जो गोॾ छॾे हलियो वञे। असुल ॻाल्हि इहा आहे, ही कुछ ॾींहं लाइ घर छॾे वियो आहे ऐं घर में वखर भी ख़तम थी वियो आहे। अब्बास सोचियो हूंदो त बुख मरंदा ऐं घर छॾे हलिया वेंदा। असांखे बुख मारण लाइ इहो कमु कयो अथसि। पुट मां एतिरो बेवकूफ़ कोन आहियां। जेके मूं पैसा आंदा आहिनि न तुंहिंजी ऐं तुंहिंजी भेण सोनी जी शादी लाइ इकट्ठा कया आहिनि। बाक़ी न चए कॾहिं अब्बास घर छॾे थो वञे न पोइ अधी जा टीन टपर विकिणी पाणे घर हलाईंदासूं। हाणे ॾिसूं था त केतिरा ॾींहं ॿाहिरि थो लिके। या चाहे या उठे या पावा तैयारी कोन थी थे। चाहे त तैयार आ, पर खंड न आहे, अदा राणो वठण वियो आहे। फिकी चाहियां, चई त मां खणी अचां। अदी जेकॾहिं खंड न आहे न त चाह में लूण ई मिला। अॼु सभु चेहरी चाह था पियो। हा दा लूण मिलाया मता छोरी मता। भाउ जे चवण ते या थाप कई अथई। चेहरी चांहि केरु पीअंदो? अम्मा ॿियो केरु पीए या न पीए, पर तुंहिंजो ही घोट ऐं पूरी देगरी खे सुनिए राड़ो ॾींदो। सभु तो पाण जहिड़ा सम्झान छा? अयो निभागा विख वधाए विख। पा खंड जे वठण वियो को ज़मीन जो एकड़ काइणो आहे जो एॾी देर कई थई। वधारा पना ये यार वॾो मसलो हिकिड़ो थी वियो। मसलो वरी कहिड़ो? अदा ख़बर ॿुधी आहे त कालू वारे छोरे झल्लू खे इहो छोरो अब्बास घुटा ॾे पियो मारे। पोइ अचानक रमू अची वियो ऐं अब्बास जी रमू खे ॾिठो न वठी भागो।
ऐं रमू झलू खे रईस जे उतार ते वठी वियो आहे। हाओ अबा खुदा को खानो खराब करे ने छोरे अब्बास जो इन मासूम के छो पियो मारे। सोच मां सोच, असुल मसलो छा आहे जॾहिं त इहो छोकिरो झलू हवेली में बि कमु कंदो आहे। किथे ईअं त न आहे त अब्बास जी मां हवेलीअ में हिन मीरा खे ज़हर ॾिनो हुजे ऐं उन छोकिरे हुनखे ॾिठो हुजे, पोइ अब्बास हुनखे रस्ते तां हटाइण लाइ इहो कमु पियो करे। सच चवीं थो बाबा, इन धोती माई मुंहिंजी मीरा खे ज़हर ॾिनो, न त मुंहिंजी मीरा कॾहिं बि ख़ुदकुशी नथी करे सघे। ॿुधो था छोटू छा थो चए, जेकी ज़हर वारी चाह छोटू मीरा ताईं पहुचाई उहा छोटू न पर बाई ठाही ऐं वॾी चालाकी सां इहा चाह छोटू खे ॾेई मीरा ताईं पहुचाई। इहो छोकर पंहिंजी जान छॾाइण जे लाइ कूड़ बस भागी कंहिं जाइ जी अञा पंहिंजे गुनाह खे निकारण लाइ सफ़ाई बि पेश करी। अदासी अब्बास हिन छोटू खे मारण जी कोशिश करे इहो साबित करे छॾियईं त हू गुनाहगार आहे। जेकॾहिं मीरा खे छोटू जे खां ज़हर न ॼारनि हा त पोइ हिननि जी कहिड़ी दुश्मनी छोटू सां? छोटू खे छो पिया मारनि? कमाल खान, हाणे शक जी का बि गुंजाइश न आहे। हिननि जे मथां ॾोह वाज़े थी चुको आहे। हाणे मां हिननि खे इहो ई चवंदुसि त पंहिंजे गुनाह खे लिकाइण ऐं उन जे मथां पर्दे विझण जी तव्हांखे का बि ज़रूरत कोन्हे। उन खां बहितर आहे त तव्हां पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ पंहिंजी ज़बान सां पाण कयो। कमाल खान, ऐं मूंखे तो मां इहा ई उमेद आहे त हिननि जे गुनाह जे एतिराफ़ करण खां पोइ तूं वॾाइप जो मुज़ाहिरो कंदे हिन ॿिन्ही माउ धीउ खे माफ़ करे छॾींदे, छो त माफ़ीअ जो अमल कुदरत वारे जे अॻियां हिकु बहितरीन अमल आहे। साईं मूंखे माफ़ कयो साईं मूंखां ग़लती थी वई साईं। मां न पई चाहियां त इहा मीरा मुंहिंजी ज़िंदगी में अचे ऐं मुंहिंजे मुड़ुस जी भाङी भाई वार थिए। साईं मूंखे माफ़ कयो। हिकु भाउ जो दर्द छा हूंदो आहे उहो हिकु औरत ई सम्झी सघे थी। इहो कीनो ऐं बुक्स मुंहिंजी दिलि में भरिजी आयो, इन करे मां इहो सख़्तु कदम खयो। साईं ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कयो साईं। शानी बेगम, मां केरु थींदो आहे तोखे माफ़ करण वारो? तूं मीरा जी मुजरिम आहीं। जेकॾहिं मीरा तोखे माफ़ करे छॾियो न त पोइ मां केरु थींदो आहे तोखे सज़ा ॾियण वारो? मीरा तुंहिंजे वास्ते असांखे माफ़ कर। मां तुंहिंजी ॾोहारी आहियां, ॾाढी शर्मिंदा आहियां। मां माफ़ी जे क़ाबिल त न आहियां। वरी तोखे चवां थी मूंखे माफ़ करे छॾ। मीरा मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर। मीरा पंहिंजी नादान सहेली खे माफ़ कर। मीरा मूंखे माफ़ कर। हिन भागो गोट छॾियूं थो पर मां हिन खे वञणु कॾहिं बि कोन ॾींदुसि। काॾे अब्बास, काॾे तकड़ो पियो वञी? काॾे बि वञा, हिन में तुंहिंजो छा? तूं को भोतार आहीं या हिन गोठ जो चङो मुड़ुस आहीं जो मूंखां थो पुछी? मां चङो मुड़ुस न आहियां, पर तूं हिकु ॾोही आहीं ऐं हिकु मासूम जो कातिल बि आहीं। सज़ा खां बची ईअं मां तोखे भॼणु कॾहिं कोन ॾींदुसि। तूं केॾो ठावको थी वियो आहे जो मूंखे रोकींदे? हा अब्बास, मां रोकींदुसि, हरगिज़ रोकींदुसि। जेसि ताईं वॾो रेस तुंहिंजो फ़ैसिलो नथो करे तेसी ताईं गोठ खां ॿाहिरि वञण जी तोखे हरगिज़ इजाज़त कोन हूंदी। रमू, तुंहिंजी भलाई इन में आहे, इन मसइले जे विच में न अच ऐं मूंखे वाट ॾे। तोखे वाट कोन मिलंदी। तुंहिंजी भलाई इन में आहे त वापसि गोठ हल, न त तूं छा कंदे? परे हट, न त कंहिं न हिते जो हिते पूरो। भॼ अब्बास भॼ, पर तूं रेस गफ़ार खान जी पहुच खां केॾो बि परे भॼे न, पर कोन भॼी जब इंसान के एहसास और पछतावे तो उन इंसान को माफ करनी। मीरा, मां माफ़ी जी क़ाबिल त न आहियां, पर मूंखे उमेद आहे त तूं मूंखे पंहिंजी नादान सहेली सम्झी
मूंखे ज़रूर माफ़ कंदीअ। पुट जेकॾहिं तूं हिननि खे माफ़ नथी करणु चाहीं त पोइ जेका तूं सज़ा चवंदीअ हिननि खे ॾिनी वेंदी, छो त गफ़ार ख़ान जो इंसाफ़ सभिनी लाइ बराबरि आहे। जॾहिं मां पंहिंजे सॻे भाउ खे बख़्श नथो करे सघां त ॿियनि खे मां बख़्श कीअं कंदुसि? इहो न सोचिजां त मां हिननि खे बख़्श करे छॾींदुसि। इहो बख़्श करण जो हक़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ तो वटि आहे। हाणे तूं ई ॿुधा त तूं हिननि खे माफ़ करी थी या हिननि खां पंहिंजो हिसाब घुरी थी। हाणे फ़ैसिलो सिर्फ़ तुंहिंजो हलंदो, पर मां तोखे एतिरो ज़रूर चवंदुसि त माफ़ करणु हिकु बहितरीन अमल आहे। छा तूं हिननि खे माफ़ करणु चाहीं थी? सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।